दादूजी अदालत जो जज तब्दील थियण सबब मेहर जे टीणे क़त्ल केस जी ॿुधणी 25 फेबरवरी ताईं मुलतवी थी वई। अॻूणे एसएचओ करीम चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त जी ॿुधणी बि 18 फेबरवरी ताईं मुलतवी कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो मूजिबि उमेर बाब सरदार अहमद चांडियो, बुरहान चांडियो ऐं एसएचओ करीम चांडियो दादूजी अदालत में पेश थिया। उमेर बाब चयो त सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो शाहिदनि ते दबाउ विझण लाइ मेहर अची पंहिंजो असर रसूख़ हलाए रहिया आहिनि। उमेर बाब चांडियो जो चवणु हो त एसएसपी दादू खे लिखत में दरख़्वास्त ॾिनी आहे त एमपीएस भाइरनि खे रोकियो वञे खेसि ऐं संदसि घर भातियुनि जी हयाती ख़तरे में आहे। सरदार भाइर को अणवणंदड़ वाक़ियो कराइण चाहिनि था। सरदार चांडियो चयो त मेहर में असांजूं ज़मीनूं ऐं मिल्कियतूं आहिनि, उते अचण वञण असांजो हक़ आहे। सियासी माण्हू आहियूं, मेहर में सियासत करण जो बि हक़ आहे। इलाइक़े में रतो छाण जो को बि ख़तरो नाहे। उमेर बाब खे भली वधीक सिक्योरिटी ॾिनी वञे।